नाज़रीन ख़बर है करमपुर मां जावेद उस्मान बिजारानी जी रिपोर्ट मूजिब त कैडेट कॉलेज करमपुर में एंटी करप्शन अवेयरनेस प्रोग्राम मुनक़द किया वियो जिजा मेहमान ख़ास अकेडमिक कोऑर्डिनेटर मोहतरम सलमान अहमद कोलाची जिन हुआ। प्रोग्राम की शुरुआत अलावत कलाम पाक से कई वई। तंहिंखां पोइ मथे मौज़ू ते लेक्चरार ग़ुलाम मुस्तफ़ा तफ़सीली बयान पेश कयो। हुन चयो त करप्शन हिन वक़्तु वबा जी सूरत इख्तियार करे चुकी आहे। हुन वधीक चयो त करप्शन न फ़क़ति माण्हुनि खे पर समूरनि इदारनि खे तबाह करे छॾियो आहे। हक़ीक़त में हिन जी सज़ा नाहे मिलंदी, तंहिं करे रोज़ बर रोज़ करप्शन जो आज़ार वधंदो पियो वञे। करप्शन खे रोकण लाइ नौजवान अहम किरदारु अदा करे सघनि था। हुन जो पंहिंजे ख़िताब में वधीक चवणो हो त करप्शन जा इंतिहाई ख़राब असर आहिनि, जंहिंमें इदारनि, समाज, क़ौमनि जे अख़लाक़ ऐं वक़ार खे पिणु हानियो रसे थो। हुन आख़िर में चयो त करप्शन जी रोकथाम लाइ ज़रूरी आहे त शहरनि खे मज़बूत ऐं मुहतसिब इदारनि खे ताक़तवर बणायो वञे। तंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ कैडेट्स करप्शन जे मुतलिक़ सवाल कया, जंहिंजा महिमान ख़ासि जवाब पिणु ॾिना। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजारानी, JTN न्यूज़, कैडेट कॉलेज करमपुर।